नाज़रीन, नसीराबाद में लॉकडाउन सबबु पोरियत तबको सख्त परेशान है। इन हवाले से तफसील बुधाने के लिए असा सा वीडियो लिंक ते मौजूद है। आवाज़ में रिपोर्टर बशीर लखारी। जी बशीर। सिंध हुकूमत जो ऐलान लॉकडाउन अॼु 47 ॾींहं में नसीराबाद में जारी रहियो। लॉकडाउन सबब शहर जा समूरा नंढा वॾा कारोबारी मरकज़ बंद रहा। जॾहिं त जुमे जे ॾींहं ते सिंध हुकूमत तरफ़ां ऐलान है त जुमे जे ॾींहुं जेको आहे लॉकडाउन खे सख़्त कयो वेंदो। उन हुकुम ते नसीराबाद पुलिस अमल कंदे अॼु शहर जे अंदरि SOPs त जेके शहर में दुकान खुलियल हुया या कारोबार खुलियल हुया उन्हनि खे जेको आहे बंदि कयो वियो ऐं सुभाणे सुबुह जो 8 बजे ते ऐलान कयो वियो त उहे शहर जा समूरा कारोबारी मरकज़ पिणु जेके SOPs तहत खुलियल हुआ उहे बंदि रहंदा। ऐं ॿिए तरफ़ जेको हिन मई जी शदीद गर्मीअ में जेको आहे हिकु तरफ़ त माण्हू पहिरियां ई लॉकडाउन सबबु जेको आहे घर ते मौजूदु हुया। ॿिए तरफ़ जेको आहे सेप्को इंतज़ाम में जेका आहे हथराजू तौर ते जेका लोड शेडिंग ऐं शहर जा सड़ी वल ट्रांसफार्मर तब्दील न करे ॾियण ते जेको आहे अॼु ट्रेनी बि जेको आहे सुजाग शहरी इतिहाद जे कारकुन पारां पिणु हथनि में विझड़ा खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो सेप्को इंतज़ाम जे ख़िलाफ़। ॿिए तरफ़ अव्हांखे ॿुधायां त जंहिं हिकु तरफ़ त लॉकडाउन जे करे जेको आहे ख़ल्क़ ख़ुदा परेशान आहे, उन जाइ ते जेको आहे नसीराबाद जे पसगिरदाई में गिदरनि ऐं हिंदाणनि जी जेका आहे पोख कंदड़ जेके आबादगार आहिनि उहे पिणु सख़्तु मुतासिर थिया आहिनि। अचो त उन्हनि खां पुछा कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। लॉकडाउन किया हुआ है, ना रेट मिल रहा है ना मजदूरी हो रही है। 300 रेमन पे अगर कराची भी हम बेचते हैं माल 400 350 रेमन पे कराया है और आगे बिक रहा है 500 रेमन। 1 रुपया रोजी नहीं मिली है। सारा माल लाल हो गया, पीला हो गया, सब फटी गया। लॉकडाउन के वजह से असो खर्च ही न निकतो आ, छो जो असो माल बाहर वने न थो। माल न वञण जे करे असांखे नुक़सान वॾो पइजी वियो आहे। ईअं तो कारोबार एतिरो डाउन लॻियो पियो आहे, गाॾा विकिजी माल विकिजनि कोन था और कारोबार हिते वञे 400 रुपया 500 रुपया मण थो वञे गिदरो। हिते ख़र्चे में लॻिया पिया आहिनि। लॉकडाउन जे करे असांजो माल विके ई नथो। 10 रुपया किलो था हलायूं, वॾो असांखे नुक़सानु पइजी वियो आहे। हाणे असां ग़रीब माण्हू काॾे वञूं। हाणे असां सोचूं था हाणे बचा काॾो पालींदासीं। लॉकडाउन लॻो पियो आहे। तव्हां गिदरनि ऐं हिंदाणनि जी पोख कंदड़ आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हुयो त हिन साल जेको आहे लॉकडाउन सबबु जेको आहे ट्रांसपोर्ट जेका बंदि हुई उन बंदि हुजण जे करे जेको आहे असांजो जेको माल आहे उहो ॿाहिरि कराची ऐं हैदराबाद ताईं न निकिरी सघियो आहे या कोयटिया ताईं, जंहिंजे करे असांजो जेको ख़र्च बि नथो निकिरे।